बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया उस्मान छावड़ी खां। झंडोमरी प्यारोलनि में एसटीपी तालका झंडोमरी के अगवाननि तरफां प्रेस क्लब झंडोमरी अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कियो वियो। एहतजाजी अगवानी कंदड़ साजन अली लेगारी, हाजन अली लुंड, फ़कीर इमदाद जमाली ऐं ॿियनि ॿुधायो त एसटीपी नवाब शाह सऊद मक्सीअ जे चवण ते बी सेक्शन जो एसएचओ सना लाइ पावर असांजे क़ौमी कारकुननि ते बेगुनाह कूड़ा केस दाख़िल करे रहियो आहे ऐं ईंदड़ इलेक्शन खां हटाइण जी कोशिश कई पई वञे। उन्हनि आईजी सिंध ऐं चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में पूरी सिंध में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट कराए हनीफ बलोच, बे न्यूज़, उस्मान छावड़ी।